بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين وعلى اهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على اعدائهم اجمعين. اما بعد، قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو اصدق القائلين وقوله الحق. بسم الله الرحمن الرحيم. الذي علم بالقلم علم الانسان ما لم يعلم. नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। नाज़रीन, अॼु असां इल्म जी फज़ीलत जे मौज़ू ते पंजी नशस्त में तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। अॼु जी गुफ्तगू इल्म जी फज़ीलत खे रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जी रोशनी में बयान कंदासीं त इल्म जी फज़ीलत छा आहे। शख़्स आहे जंहिंजो नालो आहे सफ़वान बिन गसान। उहो अचे थो रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में ऐं अची करे चवे थो, या रसूल अल्लाह, मां इल्म खे हासिल करण जे लाइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। जीअं इहो शख़्स ईअं चवे थो, काइनात जो रसूल फ़रमाए थो, मरहबन ले तालिबिल इल्म। तालिब इल्म, ख़ुशि आमदीद हुजे तुंहिंजे लाइ ए तालिब इल्म। इन तालिबल इल्म लतहुफ़ुहुल मलाइकतु बिअजनिहतिहा। तालिब इल्म जे लाइ अल्लाह जा मलाइक पंहिंजा पर विछाइनि था। सुभान अल्लाह, छा आहे तालिब इल्म जी शान। जंहिं तालिब इल्म जे क़दमनि हेठां मलाइकनि जा पर हुजनि। ऐं ॿी रिवायत में मिले थो त रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान आहे, तालिब इल्म जे बारे में, सल्ला अलैहि तुयूरु समाए। तालिब इल्म ते जेके आसमान में उॾामण वारा पखी आहिनि, उहे इन्ही तालिब इल्म ते रहमत मोकिलीनि था। वहीतानुल बहरे व दवाबुल बर्रे। ऐं जेके समंडनि में रहण वारियूं मच्छियूं आहिनि ऐं जेके ख़ुश्की में रहण वारा हैवान आहिनि, इहे इन्ही तालिब इल्म ते रहमत मोकिलीनि था ऐं इन्ही तालिब इल्म जे लाइ इस्तिग़फ़ार तलब कनि था। न बसि एतिरो, बल्कि अॻिते काइनात जे रसूल जो फ़रमान आहे, वमन ख़रज मिन बैतिही वयल्तमिसु बाबम मिनल इल्मि कतबल्लाहु लहू बिकुल्लि क़दमिन सवाबु शहीदिन मिन शुहदाइल बदर। हिकु तालिब इल्म घरां निकिरे ऐं हिकु बाब इल्म जो सिखे, अल्लाह तबारक व ताला इन्ही तालिब इल्म खे जेके बदर में शहीद थिया आहिनि, उन शहीद जेतिरो सवाबु अता थो करे। न सिर्फ़ु एतिरो, बल्कि व अताहुल्लाहु बिकुल्लि हर्फिन यस्मउ औ यक्तुबु मदीनतुन फिल जन्नह। सुभान अल्लाह, छा शान आहे तालिब इल्म जी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्ही तालिब इल्म खे, इहो तालिब इल्म जेको हिकु हर्फ़ ॿुधे थो या हिकु हर्फ़ लिखे थो, उन हर्फ़ जे बदिले में अल्लाह तबारक व ताला इन्हे खे पूरो हिकु बाग़ जन्नत में अता कंदो।
इहा आहे शान तालिब इल्म जी। वयस्बहु वयमसा फी रिज़ल्लाह ऐं इन तालिब इल्म खां अल्लाह तबारक व ताला राज़ी आहे ऐं अल्लाह इन तालिब इल्म खां राज़ी रहे थो। वला यख़रुजु मिन दुनिया हत्ता यशरिब मिनल कौसर व याकुल मिन समरतिल जन्नह ऐं इहो तालिब इल्म हिन दुनिया मां एसी ताईं न वेंदो जेसी ताईं इहो कौसर मां सैराब थी करे पोइ हिन दुनिया मां इंतकाल कंदो। जन्नती मेवा खाए करे हिन दुनिया मां पोइ इन जो इंतकाल थींदो। वला यकुलु अदूद जसदहू ऐं तालिब इल्म अगरि हिन दुनिया मां इंतकाल करे वञे त तालिब इल्म जे जिस्म खे अर्ज़ी ऐं हिन दुनिया जा जेके हैवानात आहिनि उन जे जिस्म खे खाईंदा न बल्कि इन तालिब इल्म जो जिस्म सही सलामत पियो हूंदो ऐं इहो तालिब इल्म यकूनो फिल जन्नत रफ़ीक़ो ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं इहो तालिब इल्म जन्नत में हज़रत ख़िज़र नबी जो साथी हूंदो। सुभान अल्लाह, छा शान आहे तालिब इल्म जी। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।